अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ। फरमाने आखिरी नबी रसूल हाशिमी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बेशक क़यामत जे ॾींहुं माण्हुनि में मुंहिंजे घणो वेझो उहो हूंदो जंहिं दुनिया में मूं ते घणा दुरूद पढ़िया हूंदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। ए आशिकाने रसूल, अल्हम्दुलिल्लाह एक बेरो बीहर माह गुफरान माह नुज़ूल कुरान रब जे मेहमान रमज़ान मुबारक जी आमद आहे। कुछ ॾींहंनि बाद ऐलान थींदो मुबारक हुजे रमज़ान जो चंड नज़र अची वियो आहे। हीउ ऐलान ॿुधंदे ई आशिकाने रमज़ान जूं दिलियूं ख़ुशीअ मां झूमण लॻंदियूं, चेहरनि ते ताज़गी अची वेंदी, मस्जिदुनि जी रौनक वधी वेंदी, तरावी जो सिलसिलो फ़र्ज़ नमाज़ूं को नफ़िलनि जी कसरत करे रहियो हूंदो, को तिलावत क़ुरान जी सआदत माणे रहियो हूंदो, सहरी इफ़्तारी जूं रौनकूं हूंदियूं ऐं इंशा अल्लाहुल करीम ज़िंदगी जो लुत्फ़ बेहतर वधी वेंदो। खुदा की इनायत है, खुदा की है इनायत, माह रमज़ान आने वाला है, हुई मौला की रहमत, माह रमज़ान आने वाला है। अल्लाह पाक जे फज़ल सां रमज़ान केतिरी बरकतुनि ऐं अज़मतुनि भरियो महीनो आहे। जाने कायनात फ़ख्रे मौजूदात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, रमज़ान महीननि जो सरदार आहे। सुभान अल्लाह, रमज़ान मुबारक जो केॾो न वॾो शान आहे। अल्हम्दुलिल्लाह महीननि जो सरदार अची रहियो आहे। अल्लाह पाक असांखे इन मुक़द्दस महीने जी क़दर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। काश असां रमज़ान मुबारक में कसरत सां इबादत करियूं, खूब रोज़ा रखूं, तिलावत करियूं, ज़िक्र दुरूद करियूं। अल्लाह पाक तौफ़ीक़ बख्शे। भाइयों बहनों करो सब नेकियों पर नेकियां, भाइयों बहनों करो सब नेकियों पर नेकियां, पड़ गए दोज़ख पे ताले, कैद में शैतान है। असांजे प्यारे नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक सां तमामु घणी मोहब्बत फरमाईंदा हुआ। ही सन 2 हिजरी में रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ थिया। जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलाम मक्के शरीफ़ खां हिजरत करे मदीने शरीफ़ आया, उनखां पोइ 2 सालनि खां पोइ रोज़ा फ़र्ज़ थिया। उनखां बाद प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी विसाल ताईं कुल 9 भेरा रमज़ान मुबारक जी हाज़िरी थी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक हो त रमज़ान मुबारक ईंदो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबी सगोरन अलैहि रिदवान के आमदे रमज़ान जी खुशखबरी ॾींदा हुआ।
इस्तक़बाल रमज़ान के हवाले से हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही भी मामूल हुयो तो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान मुबारक जो चंड ॾिसी ही दुआ पढ़ंदा हुया, ए अल्लाह पाक इन चंड के असांते अमन, ईमान, सलामती, इस्लाम, मुकम्मल आफियत, बीमारिन का नजात, रोज़न, नमाज़ुन, तिलावत कुरान ते मदद जो ज़रियो बण। ए प्यारा अल्लाह रमज़ान मुबारक के असांजे लाए सलामती वारो बणा, असांजे तरफा इनके सलामत रख। ही मुबारक महीनो असांखे ईअं रुख़सत थिए जो असांजी मग़फ़िरत थी चुकी हुजे। तुंहिंजूं रहमतूं असांखे नसीब थियनि ऐं तुंहिंजे तरफ़ां मुआफ़ी असांजो मुक़द्दर बणिजी चुकी हुजे। इलाही आफ़ियत देना, सलामत दिल अता करना, अता कर दे तो सेहत, माह रमज़ान आने वाला है। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। इस्तक़बाल रमज़ान के हवाले से असांजे प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एक मुबारक मामूल ही भी हुयो जो माह रमज़ान के ईदे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो इरशाद फरमाईंदा हुया, जंहिंमें रमज़ान मुबारक जूं फज़ीलतूं ऐं बरकतूं बयान कंदा हुया। अचो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा टे मुबारक खुतबा ॿुधण जी सआदत हासिल कई। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, हिकु भेरे रमज़ान मुबारक जी तशरीफ़ आवरी थी तो हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खुतबो ॾींदे फरमायो, बेशक तव्हां वटि बरकत भरियो महीनो आयो, बेशक तव्हां वटि बरकत भरियो महीनो अची वियो आहे। अल्लाह पाक हिन महीने जा रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ कया आहिनि। हिन महीने में जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं हिन महीने में जहन्नम जा दरवाज़ा बंद कया वेंदा आहिनि ऐं हिन मुबारक महीने में शैतान खे बधो वेंदो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू जाफ़र रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत है, एक भेरे रमज़ान मुबारक की तशरीफ़ आवरी थी तो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खुतबो ॾींदे इरशाद फरमाइनि था, ए इंसानो बेशक ही रमज़ान आहे, हिन में शैतान कैद कया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंद कया वेंदा आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि। हिन मुबारक महीने जी हर रात एक ऐलान करण वारो ऐलान कंदो आहे को सुवाली जो उनजो सुवाल पूरो कयो वञे, आहे को मग़फ़िरत जो तलबगार जो उनजी बख़्शिश कई वञे। हज़रत उबादा बिन सामित रहमत रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कनि था, एक भेरे रमज़ान मुबारक की आमद हुई, हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां वटि रमज़ान अची वियो, ही बरकतुनि वारो महीनो आहे। हिन मुबारक महीने में अल्लाह पाक जूं रहमतूं तव्हांखे घेरे वठंदियूं आहिनि। हिन मुबारक महीने में गुनाह ख़त्म कया वेंदा आहिनि। हिन मुक़द्दस महीने में दुआऊं क़बूल कयूं वेंदियूं आहिनि। हिन बाबरकत महीने में अल्लाह पाक तव्हांजो ज़ोक़ ऐं शौक़ ॾिसे थो ऐं अल्लाह पाक मलाइकनि जे साम्हूं तव्हां ते फ़ख्र फरमाए थो। पोइ हिन मुक़द्दस महीने में पंहिंजे तरफ़ां भलायूं यानी नेकियूं ऐं सुठा कम करियो। पोइ हिन मुक़द्दस महीने में पंहिंजे तरफ़ां भलायूं अल्लाह पाक जी बारगाह में पेश करियो। बेशक बदबख्त आहे उहो शख़्स जेको हिन महीने में भी रहमत इलाही खां महरूम रहिजी वञे। खुदा ऐसी इनायत कर मैं कांपूं खौफ से थर थर, हो इस यहाँ से हिफाजत मुबारक माह रमज़ान आने वाला है। ये आशिकान रसूल
रमज़ान मुबारक जी आमद आहे। रब जो मेहमान अची रहियो आहे। असांजे घर जॾहिं को मेहमान ईंदो आहे त असां छा कंदा आहियूं? घर जी चङी तरह सफ़ाई कंदा आहियूं। कपड़ा, बेडशीट, सोफ़नि जा गिलाफ सभु कुझु धोई साफ़ सुथरा कंदा आहियूं। पाक साफ़ बेहतरीन कपड़ा पाता वेंदा आहिनि त जीअं महिमान ॾिसी सुठो तासुर क़ाइमु करे। नंढड़नि ॿारनि खे बि साफ़ कपड़ा पाराया वेंदा आहिनि। घर में ख़ुशबू महकायूं वेंदियूं आहिनि। हिकु अहम महिमान जे इस्तक़बाल जे लाइ ख़ूब एहतिमाम कयो वेंदो आहे। रमज़ान मुबारक जी आमद आहे। असांखे घुरिजे त हिन मुबारक महिमान जी आमद ते बि एहतिमाम करियूं। बेहतर आहे जो रमज़ान जे अचण खां पहिरियां घर जी चङे नमूने सफ़ाई कई वञे। आहिनि ही ॻाल्हियूं लिखण जहिड़ियूं। जेकॾहिं लिखण थी सघे त लिखो, न त ज़हन में ज़रूरु विहारियो। घर में खुशबू लॻायो वञे। रमज़ान मुबारक में ख़ूब इबादत करणी आहे। घर में इस्तेमाल थियण वारा मुसल्ला बि धोता वञनि। रमज़ान मुबारक में इबादत जे लाइ कपड़ा धोई तैयार कया वञनि। जंहिं ॾींहुं रमज़ान मुबारक जो चंड नज़र अचणो आहे, ज़हे नसीब हिन ॾींहुं असां वेझी सुठा कपड़ा पाए, खुशबू लगाए, खुदा तौफीक ॾिए त इमामो शरीफ सजाए, चङी तरह तैयार थी इस्तक़बाल रमज़ान जी नियत सां मगरिब खां पहिरियां मस्जिद में पहुचूं। नफिल एतिकाफ जी नियत भी कयूं। ए काश ज़िक्र ऐं दुरूद कंदे पुरतपाक अंदाज में रमज़ान जो इस्तक़बाल करियूं। ज़हे नसीब असांखे बरकतूं मिलनि ऐं सॼो रमज़ान ई नेकिन में गुज़ारण में कामयाब थी वञूं। दिले मग़मूम फिर एक बार खुशियों से हुआ सरशार, हुई हासिल मुसर्रत माह रमज़ान आने वाला है। खुशी से झूमता है दिल, मची है कल्ब में हलचल, मिली आशिक को फरहत माह रमज़ान आने वाला है। रमज़ान मुबारक के कीअं गुज़ारियूं? अॼु जो बयान जो मौज़ू इहो आहे। शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकात आलिया पंहिंजे ॾाढी बेहतरीन तसनीफ़ आहे अमीर अहले सुन्नत जी, फैज़ान रमज़ान। फैज़ान सुन्नत जो हिकिड़ो बाब भी आहे। एक बेहतरीन ईमान अफरोज़ वाक़ियो लिखियो आहे। तवज्जो समझो। बुखारा शहर आहे। हिन शहर में एक मजूसी यानी बाह जो पुजारी रहंदो आहे। एक भेरे रमज़ान मुबारक जो महीनो हू मजूसी पंहिंजे पुट सां गॾु मुसलमाननि जे बाज़ार मां लंघी रहियो। मजूसी जे पुट बाज़ार में सरेआम का शइ खाइण शुरू कई। मजूसी जॾहिं ही ॾिठो त उन पंहिंजे पुट खे ज़ोरदार चमाट वहाए कढी ऐं चवण लॻो, तोखे शर्म नथो अचे? रमज़ान मुबारक जो महीनो आहे ऐं मुसलमाननि जे साम्हूं अलल ऐलान खाई रहियो आहीं? पुट चयो, बाबा अवां बि त रमज़ान में खाधा। मजूसी चयो, मां मुसलमाननि जे साम्हूं न बल्कि पंहिंजे घर में बि लिकी खाईंदो आहियां। मां रमज़ान जी बेहुरमती नथो कयां। ही वाक़ियो थियो। ॻाल्हि ख़त्म थी वई। कुछ अरसे खां बाद उन मजूसी जो इंतकाल थी वियो। हू मरी वियो। उन जे मरण खां बाद कंहिं उनखे ख़्वाब में ॾिठो त वॾे मज़े सां जन्नत में घुमी रहियो आहे। मजूसी ऐं जन्नत में ख्वाब ॾिसण वारे हैरत वचा पुछो त तूं त मजूसी हुए, पोइ तूं जन्नत में कीअं थी? उन चयो, मां वाकई मजूसी हुयुसि, पर वो रमज़ान मुबारक जो एहतराम कयो। उन जी बरकत सां अल्लाह पाक मौत खां पहिरियां मूंखे ईमान जी दौलत अता कई ऐं मरण खां पोइ जन्नत भी अता फरमाए छॾियाई। रहूं कायम में तौबा पर, खुदाया फज़ल ऐसा कर, गुनाहों से दे नफरत, माह रमज़ान आने वाला है। सुभान अल्लाह। ये आशिकाने रसूल। रमज़ान मुबारक जो केतिरो निरालो शान आहे। रमज़ान मुबारक जी ताज़ीम जी बरकत सां अल्लाह पाक हिकु मजूसीअ खे बाह जे पुजारी खे
एक गैर मुस्लिम के ईमान जी दौलत भी अता फरमाई ऐं जन्नत में दाखिला भी नसीब फरमायो। अफसोस, 100 करोड़ अफसोस असां वटि हाणे मुसलमाननि जे दिलनि में भी रमज़ान मुबारक जो एतिराम घटि थींदो पियो वञे। केतिरा अहिड़ा गाफ़िल आहिनि जेके बग़ैर शरई मजबूरी रमज़ान मुबारक में अव्वल त रोज़ाना आहिनि रखंदा, पोइ चोरी ते सीना ज़ोरी हीअं कंदा आहिनि जो रोज़ेदारनि जे साम्हूं ई खाईंदा पीअंदा आहिनि, सिगरेट जा कश पिण लॻाईंदा रहंदा आहिनि, पान चॿाड़े रहिया हूंदा आहिनि, एसि ताईं जो बाज़ एतिरा बेबाक हूंदा आहिनि जो सरेआम पाणी पीअंदा आहिनि, बल्कि मानी खाइण खां बि न आहिनि शर्माईंदा। यादि रखो, कंहिं शरई मजबूरी जे बग़ैर ॼाणे वाणे हिकु रोज़ो बि छॾणु गुनाह कबीरा, हराम ऐं जहन्नम में वठी वेंदड़ कमु आहे। अल्लाह पाक असांखे माह रमज़ान जा मुकम्मल रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं रमज़ान मुबारक जी बेक़दरी खां महफ़ूज़ फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह तआला अलैहि लिखनि था, अल्लाह पाक जे आख़िरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, मूं वटि जिब्रील अमीन हाज़िर थी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, क़यामत जे ॾींहुं हिकु नौजवान खे आंदो वेंदो, हू गमगीन हूंदो, रोई रहियो हूंदो, मलाइकुनि खे बाहि ऐं लोह जे गुर्ज़नि सां यानी आयरन रॉड सां उनखे हलाए रहिया हूंदा, अॻिते वधाए रहिया हूंदा। हू नौजवान 1000 साल ताईं अल अमान पुकारींदो रहंदो, पर उनखे अमान न मिलंदी, उनखे अमान न मिलंदी। पोइ उन नौजवान खे 1000 साल खां बाद रब्बे क़हार जी बारगाह में पेश कयो वेंदो। अल्लाह पाक अज़ाब जे मलाइकनि खे हुकुम ॾींदो त इनखे ऊंधे मुंहुं जहन्नम में विझो। हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलाम जो ही बयान ॿुधी हुज़ूर अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमाए, ए जिब्रील हू केरु हूंदो? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही अवां जो हिकु उम्मती हूंदो। फरमायो, उनजो गुनाह कहिड़ो हूंदो? अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, ही उहो बदनसीब हूंदो जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान मुबारक आयो पर हिन तौबा ऐं इस्तिग़फ़ार जे बदिरां रमज़ान खे गुनाहनि में गुज़ारे छॾियो। अल्लाह जी पनाह, अल्लाह जी पनाह। ए आशिकाने रमज़ान गौर त करियो, रमज़ान मुबारक में गुनाह करे हिन मुक़द्दस महीने जी बेहुरमती करण केतिरो नुक़सान आहे। रमज़ान मुबारक की बेक़दरी करण वारा हिन मां इबरत जो दर्स हासिल कनि ऐं थोरो वीचार भी कनि असां केसि ताईं हिन दुनिया नापायदार में ज़िंदा रहंदासीं। एक दिन मरना है, आखिर मौत है, कर ले जो करना है, आखिर मौत है। हिकिड़ी हज़रत जिब्राइल हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो, असांजो माल, असांजी दौलत, असांजा रिश्तेदार, असांजो औलाद, दोस्त, अहबाब, सोशल मीडिया जा फॉलोअर्स, सब्सक्राइबर्स जेके असांखे लाइक कनि था, उहे कमु न ईंदा, वो भी कमु न ईंदो, सभु ॾिसंदा रहिजी वेंदा। अफ़सोस, असांजे जिस्म मां रूह कढियो वेंदो, पोइ गुसल ॾियारण वारे खे घुरायो वेंदो, गुसल ॾियारियो वेंदो, कफ़न पारायो वेंदो। अफ़सोस, 100 करोड़ अफ़सोस। पोइ ॾिसंदे जनाज़े नमाज़ अदा करे असांखे ऊंदा ई क़ब्र में लाथो वेंदो। अल्लाह न करे जेकॾहिं असां रमज़ान जूं रातियूं गुनाहनि में गुज़ारे फुज़ूलियात में मशगूल रही रमज़ान मुबारक जी बेहुरमती कई हूंदी, जेकॾहिं रब नाराज़ थी वियो, उन जे सबब क़ब्र में असांजी पकड़ थी वई, क़यामत जे ॾींहुं पकड़ थी वई, तो सोचो असांजो छा थींदो। ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह पाक जी रहमत न मिली, शाफ़े महशर जी शफ़ाअत का महरूम रहिजी वियासीं, त छा कंदासीं? गर तू नाराज हुआ मेरी हलाकत होगी,
हाय मैं नारे जहन्नम में जलूंगा या रब, अफ़्व कर और सदा के लिए राजी हो जा, घर करम कर दे तो जन्नत में रहूंगा या रब। ए आशिकान रसूल अञा मौक़ो आहे, मौक़ो आहे। रमज़ान मुबारक अची रहियो आहे। ज़िंदगी में कॾहिं रमज़ान मुबारक जी बेक़दरी कई आहे या बेअदबी थी वई आहे त अॼु तौबा करियो ऐं पक्की नियत करियो त हिन साल रमज़ान मुबारक जी ख़ूब क़दर कंदासीं। नियत सां गॾु इंशाअल्लाह त आवाज़ अची वञे मरहबा। रमज़ान मुबारक जी बेअदबी खां बचंदासीं, ख़ूब रोज़ा रखंदासीं, नमाज़ूं बाजमात अदा कंदासीं, ख़ूब तिलावत क़ुरान पाक कंदासीं। रमज़ान मुबारक में गुनाहनि खां बचण जी भरपूर कोशिश कंदासीं, गीबत भी न कंदासीं, चुगली भी न कंदासीं, ॿियनि खे तकलीफ़ भी न ॾींदासीं। बस पूरो रमज़ान इबादत में, रियाज़त में, आजिज़ी सां तौबा ऐं इस्तग़फ़ार कंदे गुज़ारींदासीं इंशाअल्लाहुल करीम। तरावी और नमाजों में कमी होगी न रोज़ों में, करो मिलकर ये नियत, माह रमज़ान आने वाला है। नबी के इश्क़ मदीने के लिए सोच मदीना आने वाला है। रहूं कायम तौबा पर, खुदाया फजल ऐसा कर, गुनाहों से दे नफरत, माह रमज़ान आने वाला है। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है, सरकार आली वकार मक्के मदीने जी ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे नाले जो कसम खयो वेंदो आहे, बेशक तव्हां ते हिकु बेहतरीन महीनो छांव करण वारो आहे। ही वो महीनो आहे जो मुसलमाननि वटि हिन खां बेहतर महीनो नाहे ईंदो, ऐं मुनाफ़िकनि वटि हिन खां वधीक नुक़सान वारो महीनो कॾहिं नाहे ईंदो। पोइ प्यारे नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हिन फरमान अलीशान जी वज़ाहत कंदे फरमायो, बेशक जॾहिं रमज़ान ईंदो आहे त मुसलमान पंहिंजी क़ुवत खे इबादत लाइ गॾु कंदो आहे, जॾहिं त मुनाफ़िक पंहिंजे मथां गफ़लत वेड़े छॾींदो आहे। पोइ ही महीनो मुसलमाननि जे लाइ गनीमत आहे ऐं मुनाफ़िकनि जे लाइ बोझ आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह रमज़ान मुबारक जी आमद थींदी आहे त मस्जिद में रौनक लगी वेंदी आहे, तिलावत क़ुरान करण वारनि में इज़ाफ़ो थी वेंदो आहे, इबादत गुज़ारनि में भी इज़ाफ़ो थींदो आहे। उहे माण्हू जेकी सॼो साल नमाज़नि जी तरफ़ नथा अचनि, उन्हनि खे भी हिदायत मिलंदी आहे, उहे भी अची नमाज़ूं पढ़ंदा आहिनि ऐं मस्जिदनि जी रौनक में इज़ाफ़ो कंदा आहिनि। उहे भी मस्जिदनि ॾांहुं अची क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहिनि। अलबत्ता माण्हुनि जो हिकु तादाद आहे जेको रमज़ान मुबारक में भी गफ़लत जी चादर वेड़े सुतो पियो हूंदो आहे। रमज़ान मुबारक में भी मस्जिदनि जो रुख़ नथा कनि। अल्लाह पाक असां सभिनी खे नेकी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असां मुनाफ़िकनि वारनि कमनि खां बचूं, नेकियूं करियूं ऐं नेकनि जी पैरवी इख्तियार करियूं। रमज़ान मुबारक जा बिलख़ुसूस टे वक़्त उहे आहिनि जिन में उमूमन गफ़लत ॾिसण में ईंदी आहे। तवज्जो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे, बयान ॾाढो अहम आहे, हर पॉइंट नोट करण जहिड़ी आहे। रमज़ान जो महीनो ईंदो आहे, असांजे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि, उन्हनि जे मुतलिक़ अहकाम आहिनि, उन्हनि जो सिखणु असांजे लाइ ज़रूरी आहे। असां जेसिताईं उन्हनि अहकामनि खे नथा सिखूं त असां रमज़ान खे उनजे जेका उनजी अहमियत आहे, उनजो जेको क़दुरु आहे, असां उनखे नथा सम्झी सघूं। असांखे सिखणु घुरिजे, सम्झणु घुरिजे त रमज़ान छा आहे, रमज़ान जा रोज़ा छा आहिनि, उन्हनि जा अहकामात छा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तबलीग क़ुरान सुन्नत जी आलमगीर गैर सियासी तहरीक दावत इस्लामी
आशिकाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी तव्हांजे साम्हूं 30 ॾींहंनि जो पूरे महीने जो रमज़ान जो एतिकाफ़ कराए रही है। रमज़ान जो पूरे महीने जो एतिकाफ़ कराए रही है। इन में छा थींदो आहे? नमाज़ूं त पढ़ंदा ई आहियूं, नमाज़ूं पढ़ंदा ई आहियूं, रोज़ा रखंदा ई आहियूं, एतिकाफ़ जी ॾिस आदत मिलंदी आहे, चाश अवाबीन इशराक वग़ैरह भी पढ़ंदा आहियूं। लेकिन गॾोगॾु रोज़नि जा अहकाम, रमज़ान जा अहकाम, मस्जिदुनि जा अहकाम, अहिड़ियूं खोड़ सारियूं उहे इबादतूं जेके असांजे मथां लाज़िम आहिनि उहे बि सिखण जे लाइ मिलंदियूं आहिनि। अवां जॾहिं हिकु महीने जे एतिकाफ़ जे लाइ वेंदो त ॾिसंदो त अव्हांखे दर्सो बयान सेखारे वेंदो। अव्हां शायदि करे तहज्जुद न पढ़ी हुजे, अव्हांखे तहज्जुद बाक़ाइदगी सां पढ़ाई वेंदी। हाय हाय मज़ा ई कुझु ॿिया हूंदा आहिनि फैज़ान मदीना जा एतिकाफ़ करण वारनि जा। जिन कयो हूंदो उन्हनि ई मज़ो वरितो हूंदो, जिन नाहे कयो मां उन्हनि खे दावत ॾींदुसि उहे ज़रूरु हिकिड़ो भेरो ज़रूरु हिकु महीने जे एतिकाफ़ में हाज़िरी ॾियनि। इंशाअल्लाह उन्हनि जे दिलनि में इनकलाब पैदा थींदो। इंशाअल्लाह हीअ एतिकाफ़ अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल असां वटि नवाबशाह में थी रहियो आहे। बाक़ाइदा एहतिमाम आहे, ईअं न आहे त तव्हां वञी पहुतो ऐं जीअं थियो सो ॾिठो वेंदो, न, बाक़ाइदा सुठे नमूने सां एहतिमाम आहे। हुते जंहिं शइ जी ज़रूरत आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे ज़रूरत खां वधीक उते शयूं उहे मुहैया कयूं वयूं आहिनि। वधीक जेके वेंदा इंशाअल्लाह ज़रूरु ॾिसंदा। जिन जी नियत आहे उहे पंहिंजे ज़िम्मेदार वटि, पंहिंजे असांजे जेके एतिकाफ़ जो ज़िम्मेदार आहे उन वटि पंहिंजा नाला वग़ैरह लिखिया आहिनि। इंशाअल्लाह छंछर जे ॾींहुं उन्हनि जी रवानगी थींदी इंशाअल्लाह। तो मां ॻाल्हि करे रहियो हुउसि त रमज़ान मुबारक जा बिलख़ुसूस 3 वक़्त उहे आहिनि जिन में उमूमन गफ़लत ॾिसण में ईंदी आहे। जेकी माण्हू रोज़ा रखंदा आहिनि, इबादत कंदा आहिनि, पूरी तरावी पढ़ंदा आहिनि, तिलावत बि कंदा आहिनि, उन्हनि जो बि हिकु तादाद आहे जेको हिननि 3 वक़्तनि में 3 वक़्त गफ़लत में गुज़ारींदो आहे। कुझु शयूं अॼु असां हिन इज्तिमा में बि सिखी था वठूं। उहो कहिड़ा कहिड़ा वक़्त आहिनि? पहिरियों वक़्तु आहे इफ़्तार जो वक़्तु, रोज़े खोलण जो वक़्तु। ही वक्त दुआ जी कबूलियत जो वक्त है। ही वक्त छा है? दुआ जी कबूलियत जो वक्त है। पर जीअं त सॼो ॾींहुं रोज़ो हूंदो आहे, कुझु खाधो पीतो कोन हूंदो आहे ऐं खाधो साॻियो हूंदो आहे, उन वक़्तु जिस्मानी तौर ते कमज़ोरी महसूस थी रही हूंदी आहे। शायदि उन करे दुआऊं घुरण ऐं ज़िक्र अज़कार वग़ैरह खां गफ़लत थी वेंदी आहे। इहा अमीर अहले सुन्नत जो मामूल ॾिठो हूंदो। अमीर अहले सुन्नत इफ़्तारी खां अॻु में त जेको दुआ इफ़्तार जो सिलसिलो हूंदो आहे, मनाजा जो सिलसिलो हूंदो आहे, उहो त हूंदो ई हूंदो आहे। लेकिन इफ़्तार करे फ़ौरन यानी पाणी जे ढुक सां या खजूर सां इफ़्तार करे फ़ौरन वरी अमीर अहले सुन्नत दुआ में मशगूल थी वेंदा आहिनि। छो जो इहो दुआ जी क़बूलियत जो वक़्तु हूंदो आहे। ॿियो हूंदो आहे मग़रिब खां इशा ताईं जो वक़्तु, ॿियो मग़रिब खां इशा ताईं जो वक़्तु। इन में उमूमन गफ़लत ही नज़र थी वेंदो आहे। इफ़्तारी कयल हूंदी आहे, के माण्हू इफ़्तारी में तमामु घणो खाई वठनि था त सुस्त थी वेंदा आहिनि। इहा बि हिकिड़ी गफ़लत जी निशानी आहे, घणो खाई वठणु। महदूद खाधो वञे, छो जो घणे खाइण सां बि को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो आहे। एतिरो खाधो वञे जो कुझु कमज़ोरी जेका आहे घटि थी वञे त जीअं तरावी में पढ़ण में आसानी रहे। टियों फजर खां पोइ जो वक़्तु, हिन वक़्तु अमूमन निंड जो ग़लबो थींदो आहे। माण्हुनि जो हिकु तादाद आहे फजर पढ़ंदे ई सुम्ही पवंदा आहिनि। हालांकि ही वक़्तु तमामु घणो क़ीमती आहे। अल्लाह पाक जा आख़िरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अल्लाह पाक खां दुआ घुरी त या अल्लाह पाक मुंहिंजी उम्मत जे लाइ सुबुह जे वक़्त में बरकत रखे छॾ। सुबुह जे वक़्त में बरकत रखी वही आहे, छो जो असांजे आका जी दुआ आहे त दुआ अल्लाह तबारक व तआला असांजे आका जी दुआ करे रद्द न फरमाई। बहरहाल पूरो रमज़ान ही सुस्ती ऐं गफ़लत खां बचणो आहे। ख़ासि तौर ही 3 वक़्त मनक़ूल आहे। ॿ दोस्त हुआ, उन्हनि जो बाज़ार वटां लंघण थियो। हिकु दोस्त चयो ॾिसो माण्हू ख़रीदो फ़रोख़्त मसरूफ़ आहिनि, ज़िक्रुल्लाह खां गाफ़िल आहिनि,
अचो असां हिते ज़िक्रुल्लाह करूं। पोइ ॿई हिकु पासे बि अल्लाह पाक जो ज़िक्र करण लॻा। कुझु अरसे खां बाद उन्हनि मां हिकु दोस्त जो इंतिकाल थी वियो। ॿिए दोस्त मरण वारे खे ख्वाब में ॾिठाई। मरण वारे दोस्त चयो छा तोखे ख़बर आहे उन ॾींहुं असां ॿिन्ही बाज़ार में ज़िक्रुल्लाह कयो हो, अल्लाह पाक उन ॾींहुं असां ॿिन्ही जी बख़्शिश फरमाए छॾी हुई। सुभान अल्लाह। ख़बर पई त इहे वक़्तु जॾहिं उमूमन माण्हू गफ़लत जो शिकार थींदा आहिनि उन वक़्तु इबादत करणु घणो पसंदीदा आहे। लिहाज़ा रमज़ान मुबारक में उमूमन गफ़लत में गुज़रण वारनि वक़्तनि ख़ासि करे नेकिन जो जदवल बणाइणु घुरिजे। उन्हनि वक़्तनि में असर खां बाद छेके तरीक़े सां मिले ॾिसूं त मदनी मुज़ाकिरो कंदा आहिनि जेको इफ़्तार ताईं हले थो। थी सघे त असर जी नमाज़ बा जमात अदा करण खां बाद इफ़्तार ताईं मदनी चैनल ते हाज़िर रहो, मदनी मुज़ाकिरे में शामिल थी वञो। कई माण्हू असर खां बाद कमकार मां फारिग थी घर अची रहिया हूंदा आहिनि। उन्हनि खे घुरिजे त रस्ते में चाहे गाॾी हलाए रहिया हुजो त बि ज़ुबान सां अल्लाह पाक जो ज़िक्र कंदा रहो, दुरूद पाक पढ़ंदा रहो। ऐं ख़ासि करे जॾहिं इफ़्तार जो वक़्तु थींदो आहे उन खां कुझु मिंट पहिरियां सभु कुझु छॾे पंहिंजे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ, वालिदैन जे लाइ, उस्तादनि जे लाइ, पीरो मुर्शिद जे लाइ, बल्कि तमामु मुस्लमाननि जे लाइ दुआ घुरो। इंशाअल्लाह करीम इन जूं बरकतूं नसीब। मगरिब जी नमाज़ बा जमात अदा करण खां बाद अवाबीन जा 6 नफ़िल अदा करियो। मगरिब खां बाद मदनी चैनल ते तमामु सुठा प्रोग्राम अचनि था, उन वक़्तु मदनी चैनल ॾिसण जो जदवल बनायो। तरावी खां बाद लाइव मदनी मुज़ाकिरे जो सिलसिलो थिए थो, उन में बि शिरकत करियो। नमाज़ फजर खां बाद तिलावत करियो, औरादो वज़ाइफ पढ़ी वठो। पोइ सिज उभरण जे तक़रीबन 20 मिंटनि खां बाद इशराक जा नफ़िल पढ़ो। उन खां बाद चाहियो त आराम फरमायो। उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो ही मामूल हो त पाण फजर नमाज खां बाद क़ुरान करीम जी तिलावत कंदियूं हुयूं। 10वीं सदी हिजरी जो मशहूर आलिम दीन कामिल वली हज़रत मुजद्दिद अलिफ सानी रहमतुल्लाह ताला अलैह रमज़ान मुबारक जूं 3 बरकतूं बयान कंदे फरमाइनि था। रमज़ान मुबारक वो बाबरकत महीनो आहे जो सॼे साल बाने खे जेका बि बरकत मिले थी, जंहिं ज़रिए सां बि मिले थी, उहे तमामु बरकतूं रमज़ान मुबारक जे बरकत भरिए दरिया मां हिकु कतरो आहे। तवज्जो ॾियण जी ॻाल्हि आहे, केॾी अहम ॻाल्हि आहे। केरु थो फरमाए मुजद्दिद अलिफ सानी रहमतुल्लाह ताला अलैह छा था फरमाइनि त रमज़ान मुबारक उहो बाबरकत महीनो आहे जो सॼे साल बाने खे जेका बि बरकत मिले थी, जंहिं ज़रिए सां बि मिले थी, उहे तमामु बरकतूं रमज़ान मुबारक जे बरकत भरिए दरिया मां हिकु कतरो आहे। रमज़ान जी अहमियत मालूम थी न, रमज़ान छा आहे। सॼो साल तव्हांखे बरकतूं मिलंदियूं रहियूं, लेकिन रमज़ान जी बरकत जो कुझु अंदाज़ ई ॿियो आहे। सुभान अल्लाह। वधीक फरमाईंदा जंहिं शख़्स खे रमज़ान मुबारक में जमयत नसीब थी वञे उनखे सॼो साल जमयत रहे थी। जमयत छा आहे? दिल जमई ऐं इस्तिकामत। मतलब ही त जंहिं शख़्स खे रमज़ान में इस्तिकामत मिली वञे उनखे सॼो साल इस्तिकामत मिलंदी रहंदी। मिसाल तौर को चाहे थो त मां तहज्जुद गुज़ार बणिजी वञा, को चाहे थो त मां तहज्जुद गुज़ार बणिजी वञा, उहो सॼो रमज़ान पहिरीं रमज़ान खां वठी आख़िरी ॾींहं ताईं पाबंदी सां तहज्जुद अदा करे। अच्छा, तहज्जुद पढ़णु रमज़ान में ॾुखियो बि कोन्हे। रोज़े जे लाइ उथंदा ई आहियूं, वुज़ू करे 2 रकअतूं 4 रकअतूं 6 रकअतूं असां तहज्जुद जी नियत सां पढ़ी वठंदासीं। तहज्जुद थी वेंदो, एसि तरह असांजी सहरी अची वेंदी। सहरी करे उन खां बाद में बाक़ी ॿिया मामूलात करे सघे थो माण्हू। तमामु आसान आहे। ॿियनि रातिनि में ॾुखियो आहे, छो जो सुतो पियो हूंदो आहे माण्हू, तोखे स्पेशल उथणो पवंदो आहे। लेकिन सहरी राति में ई उथे थो, छो त रोज़ो फ़र्ज़ु आहे, रखिणो ई रखिणो आहे, उनजे लाइ उथे थो माण्हू, उनजे लाइ तहज्जुद बि आसान थी वञे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि। हाणे
जेको शख्स चाहे तो मूंखे तिलावत कुरान ते इस्तिकामत मिली वञे, वो सॼो रमज़ान इस्तिकामत सां पाबंदी सां तिलावत कुरान कंदो रहे। जेको सदको ऐं ख़ैरात जी आदत बणाइणु चाहे तो वो रमज़ान मुबारक में ख़ुशि दिली सां ख़ूब सदको ऐं ख़ैरात करे। जेको नफ़िलनि जी कसरत ते इस्तिकामत चाहे तो सॼे रमज़ान इस्तिकामत सां नफ़िल अदा करे। मतलब तो जेको शख्स जंहिं नेकीअ ते इस्तिकामत हासिल करणु चाहे तो वो रमज़ान में पाबंदीअ सां उहा नेकी करे। इंशाअल्लाह करीम अल्लाह पाक रमज़ान जी बरकत सां उन नेकीअ ते इस्तिकामत अता फरमाए छॾींदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। शेख तरीके त मेरे सुन्नत दामत बरकातुहु आलिया नेक बणजण जो एक खूबसूरत नुस्खो अता फरमायो आहे। 72 नेक आमाल ही इस्लामी भाइरनि लाइ आहिनि, इस्लामी अहलनि लाइ 63, जामिअतुल मदीना जे शागिर्दनि जे लाइ 92। ज़े नसीब सां रमज़ान में नेक आमाल खे मज़बूती सां पकड़ियूं, नेक आमाल जो रिसालो हासिल करियूं, उनके पढ़ूं ऐं उनके साम्हूं रखे उन जे मुताबिक़ रमज़ान जो पूरो जदवल कागज़ ते लिखूं। अल्हम्दुलिल्लाह इन नेक आमाल में सब कुछ आहे। पंजे वक्त बाजमात नमाज अदा करण जो अमल भी आहे, इनमें तहज्जुद भी आहे, इशराक व चाश्त भी आहे, अवाबीन भी आहे, इनमें तिलावत कुरान भी आहे, वालिदैन जी खिदमत भी आहे, इनमें इल्म दीन सिखण जो नेक अमल भी आहे। जेकर असां इन्हनि 72 नेक आमाल के मज़बूती सां पकड़ियो ऐं रमज़ान मुबारक में पहिरीं रमज़ान का रमज़ान जी आख़िरी तारीख़ ताईं रमज़ान की आखिरी तारीख़ ते पाबंदी सां इन जे मुताबिक़ जदवल ते अमल कंदा रहियासीं, पाबंदी सां नेक अमाल जो रिसालो भरींदा रहियासीं तो इंशाअल्लाह करीम अल्लाह जे फज़ल सां रमज़ान जी बरकत सां इन नेक अमाल ते इस्तिकामत नसीब थी वेंदी। ऐं जेकॾहिं इन नेक अमाल ते इस्तिकामत नसीब थी वई तो यकीन करियो असां बिल्कुल तब्दील थी वेंदासीं। असांजे किरदार में निखार अची वेंदो, इबादत जो ज़ौक़ वधी वेंदो, अल्लाह पाक जी मोहब्बत नसीब थींदी, इश्क़ रसूल में इज़ाफ़ो थींदो, दिल जो ज़ंग लही वेंदो ऐं दिल नूर सां चमकी पवंदी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। रमज़ान मुबारक में एतिकाफ एक अहम इबादत है। नफिल एतिकाफ तो कंहिं भी वक्त करे सघे थो, पर जेको एतिकाफ सुन्नत मुअक्कद है वो रमज़ान मुबारक में ही थींदो है, वो रमज़ान में ही थींदो है। प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूरे रमज़ान जो एतिकाफ करण में साबित है, यानी सुन्नत मां साबित है। ऐं आखिरी अशरे जो एतिकाफ त असांजे आका व मौला ताजदार अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तमाम घणो मुहब्बत हुयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी अशरे जे एतिकाफ जो तमाम घणो एतिमाम कंदा हुआ। इस ताईं जो एक भेरे के सबब का रमज़ान मुबारक में एतिकाफ न थी सघियो त पाण शवाल में एतिकाफ फरमायो। एतिकाफ की फजीलत तो बुधो न, अल्लाह पाक जे आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको अल्लाह पाक की रिज़ा ऐं खुशनुदी जे लाइ हिक ॾींहं जो ॿियनि ॾींहं जी ॻाल्हि नथी थिए, हिक ॾींहं जो एतिकाफ कंदो अल्लाह पाक उन जे ऐं जहन्नम जे विच में 3 खंदकूं रोक कंदो। हर खंदक जी मुसाफ़त यानी दूरी ओभर ऐं ओलह जे फ़ासिले खां बि वधीक आहे। उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा का रिवायत है जंहिं ईमान सां ऐं सवाब हासिल करण जी नियत सां एतिकाफ कयो उनजा अगूणा सब गुनाह बख्शा वेंदा। एक हदीस पाक में इरशाद फरमायाऊं जंहिं रमज़ान मुबारक में 10 ॾींहं जो एतिकाफ कयो वो ही आहे जीअं 2 हज ऐं 2 उमरा कयूं। कंहिंजी नियत थिए थी त 10 ॾींहं जो एतिकाफ कंदा, अञा थोड़ा थिया, अञा हिम्मत कंदा। एतिकाफ पे कयो कंहिं आयो उहे हथ मथे कया जंहिं कयो माशाअल्लाह। एतिकाफ में मज़ो आहे,
माण्हू चवंदा आहिनि एतिकाफ़ जेको कंदो आहे उनखे जिन अची पकड़ींदा आहिनि। तव्हां मां कंहिंखे जिन पकड़ियो? सभिनी खे पकड़ियो? कंहिंखे कोन पकड़ियो? का तकलीफ़ कान हूंदी आहे। ऐं दावत इस्लामी जो एतिकाफ़ जो मां तव्हांखे छा ॿुधायां? तव्हां पंहिंजे घर में आहियो न, इन घर में थोरो घणो कमकार हूंदो आहे। घर खां बि वधीक तव्हांजे खाधे पीते उथण वेहण सुम्हण वेझण जो बंदोबस्तु दावत इस्लामी कंदी आहे। हिम्मत कयो, नियत कयो त इंशाअल्लाह हिन साल ज़रूर 10 ॾींहं जो एतिकाफ़ कंदासीं इंशाअल्लाह अज़्ज़ा वजल। एतिकाफ़ तमामु पुराणी इबादत आहे। पोइन उम्मतुनि में भी एतिकाफ़ जी इबादत मौजूद हुई। दावत इस्लामी जो अरसे खां अल्हम्दुलिल्लाह एतिकाफ़ थींदो अचे थो। हिन साल 2022 जे रमज़ान मुबारक में दावत इस्लामी पूरे महीने जा 63 जगहनि ते एतिकाफ़ कराए रही है। ऐं आख़िरी अशरे जा एतिकाफ़ ख़बर अथव घणनि जगहनि ते थियनि? 13,500 जाइनि ते। सुभान अल्लाह जो आवाज़ न आयो। 13,500 मक़ामात ते, बल्कि अञा इन खां बि वधीक थी सघे थो। अवां भी पूरो रमज़ान या घट में घट आखिरी अशरे जे एतिकाफ़ जी इज्तिमाई एतिकाफ़ जी नियत कयो इंशाअल्लाहुल करीम। ॿिए हंधि एतिकाफ़ करण में भी हर्ज न आहे, लेकिन दावत इस्लामी जो कुछ मज़ो ही पंहिंजो आहे। माखी आहे, मिसरी आहे, गुड़ आहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। तव्हांखे हिकिड़ी बहार ॿुधाईंदो हलां। डेरा अल यार सूबे बलूचिस्तान पाकिस्तान जे हिकु इस्लामी भाई जे बयान जो ख़ुलासो आहे। मां पहिरियां गुनाहनि जे दलदल में फाथल हुउसि। दलदल ख़बर छा आहे? जंहिंमें माण्हू अंदरि दॿजंदो वेंदो आहे। मिटी पाणी जो हिकु मिक्सचर हूंदो आहे, हेठि हलंदो वेंदो आहे, लेकिन उन मां निकिरी न सघंदो आहे। चए थो मां पहिरियां गुनाहनि जे दलदल में ग़र्क़ हुउसि। फिल्मूं ॾिसण ऐं बदनिगाही करणु मुंहिंजा पसंदीदा मशग़िला हुया। हिकु भेरे हिकु आशिक़ रसूल इस्लामी भाउ सां मुंहिंजी मुलाक़ात थी। उन वॾे प्यार भरे अंदाज़ सां मूंखे इज्तिमाई सुन्नत एतिकाफ़ में शिरकत जी दावत ॾिनी। उन जो हिकमत भरियो ऐं प्यारो अंदाज़ ॾिसी मुंहिंजी दिलि नरम थी ऐं मां रमज़ान मुबारक जे इज्तिमाई एतिकाफ़ में शिरकत जे लाइ फैज़ान मदीना पहुतुसि। एतिकाफ़ दौरान मुबल्लिग इस्लामी भाइरनि जा सुन्नतुल भरिया बयान, पुरसोज़ मनाजात ऐं रिकत अंगेज़ दुआउनि सां मुंहिंजे दिलि जी दुनिया बदिलजी वई। मूं अॻूणनि गुनाहनि खां तौबा कई ऐं दावत इस्लामी जे पाकीज़ा दीनी माहौल सां वाबिस्ता थी वियुसि। उन जी बरकत सां मुंहिंजे किरदार ऐं गुफ़्तार में मस्बत तब्दीलियूं अचण लॻियूं। मूं इमाम शरीफ जो ताज बि सजाए वरितो, सुन्नत जे मुताबिक़ दाढ़ी बि सजाए वरिती ऐं अल्हम्दुलिल्लाह नमाज़ुनि जो बि पाबंद बणिजी वयुसि। आएंगी सुन्नतें जाएंगी शामतें, मदनी माहौल में कर लो तुम एतिकाफ, तुम सुधर जाओगे, पाओगे बरकतें। मदनी माहौल में कर लो तुम एतिकाफ। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, बयान इख्तिताम की तरफ बनी रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह आशिकानी रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी सॼी दुनिया में नेकी जी दावत आम करण में मसरूफ़ अमल आहे। दावत इस्लामी जे तहत सिर्फ़ पाकिस्तान में 909 यूनिवर्सिटीज़ जामियात बॉयज़ ऐं गर्ल्स क़ाइमु आहिनि, जिते आलिम कोर्स करायो वेंदो आहे। जामियतुल मदीना में पढ़ण वारनि जी कुल तादाद 71,687 आहे। माना जेके हींअर आलिम जे लाइ तयारु थियनि था पिया, असांजा आलिम तयारु थियनि था पिया, उहे 71,687 आहिनि। हाणे खां 15,611 इस्लामी भाइरनि इस्लामी भेनरुनि जामियतुल मदीना मां दरसे निज़ामी यानी आलिम कोर्स ऐं आलिमा कोर्स मुकम्मल करण जी सआदत हासिल कई। हींअर ताईं घणा आलिम थी चुका आहिनि? 15,611 दावत इस्लामी अवां खे आलिम ॾिना आहिनि। सुभान अल्लाह।
अहिड़ीअ तरह पाकिस्तान भर में 4707 यानी 4707 मदारिसुल मदीना बॉयज़ एंड गर्ल्स क़ाइम आहिनि जिते छोकरनि ऐं छोकिरियुनि खे क़ुरान पाक हिफ़्ज़ ऐं नाज़रा जी मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी आहे। इन्हनि मदरसनि में पढ़ण वारनि ऐं वारियुनि जो कुल तादाद ख़बर आहे केतिरो आहे? इन्हनि मदरसनि में 4707 मदरसनि में पढ़ण वारनि जो कुल तादाद आहे घणो? 2,12,692। सुभान अल्लाह कान आहे? सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। तादाद ॾिसो न, तव्हांखे सुभान अल्लाह चवण पाण ई चवणु घुरिजे। तादाद ॿुधो केतिरी तादाद दावत इस्लामी तव्हांखे हाफ़िज़नि जी आलिमनि जी लॻी रही आहे। हींअर ताईं मदरसतुल मदीना मां 4,49,940 ॿार ऐं ॿारियूं क़ुरान करीम हिफ़्ज़ ऐं नाज़रा जी तालीम हासिल करे चुका आहिनि। सॼे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ मक़ामात ते तक़रीबन 32,359 मदरसतुल मदीना बालिगान भी हली रहिया आहिनि जिनमें वॾी उमिरि जे इस्लामी भाइरनि खे दुरुस्त तजवीद ऐं क़िराअत सां क़ुरान करीम पढ़ायो वेंदो आहे। गॾोगॾु नमाज़, गुस्ल, वुज़ू वग़ैरह जा अहकाम मसइला सेखारिया वेंदा आहिनि। जदीद ज़राए खे इस्तेमालु कंदे इल्म दीन जो फैज़ान आम करण जे लाइ ऑनलाइन फैज़ान अकेडमी बॉयज़ एंड गर्ल्स जी हाणे ताईं 45 शाखूं 45 ब्रांचूं खुली चुकियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह फैज़ान ऑनलाइन अकेडमी जे ज़रिए तक़रीबन 21,809 इस्लामी भाइर ऐं इस्लामी भेनरूं इल्म दीन सिखण जी सआदत हासिल करे रहिया आहिनि। सुभान अल्लाह। दावत इस्लामी जो हिकिड़ो निहायत ही अहम डिपार्टमेंट आहे FGRF फैज़ान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन। ही भी हिकिड़ो दावत इस्लामी शोबो आहे। हिन डिपार्टमेंट तहत हर माह लखे माण्हुनि खे खाधो मुफ़्त तक़सीम कयो वेंदो आहे। हींअर ताईं तक़रीबन 1 करोड़ खां वधीक माण्हुनि जी इमदाद तैयार खाधा राशन नक़द रक़म जी सूरत में कई वई आहे। खुश्क साली जे शिकार कई शहरनि में 1400 खां वधीक मक़ामात ते पाणी जा खूह, बोरिंग, सोलर ऐं हैंड पंप वग़ैरह जे ज़रिए पाणी जी फराहमी खे यकीनी बणायो वियो आहे। वतन अज़ीज़ पाकिस्तान खे सरसब्ज़ ऐं शादाब बणाइण जे लाइ कंपेन ट्री प्लांटिंग ग्रीन पाकिस्तान वणकारी मुहिम जे तहत गुज़िरियल साल यानी अगस्त 2021 ताईं 20 लख खां वधीक ॿूटा लॻाया विया आहिनि। 20 लख खां वधीक ॿूटा लॻाया विया आहिनि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। कोरोना मुतासिर अफराद में राशन ऐं करोड़े रुपए जी बहाली जे लाइ पैसा ख़र्च कया विया। थैलीसीमिया ऐं ॿियनि बीमारियुनि में मुब्तला माण्हुनि जे लाइ हिन वक़्त ताईं 50,000 खां वधीक रत जूं बोतलूं मुख़्तलिफ़ इदारनि खे फ़राहम कयूं वयूं। जुज़वी माज़ूर अफराद जे बहाली जे लाइ फैज़ान रिहेबिलिटेशन सेंटर जो क़याम अमल में अची चुको आहे। हिकु कैंपस शुरू थी चुको आहे जंहिंमें 20,000 माण्हुनि जी रजिस्ट्रेशन थी चुकी आहे। दावत इस्लामी मदनी होम भी कायम करे चुकी है। दावत इस्लामी एम्बुलेंस जी सर्विस भी शुरू करे चुकी है। हर आकिल बालिग समझी सके तो एतरे बड़े पैमाने ते दीनी ऐं फलाही कम करण जे लाइ लखे बल्कि अरबे रुपए की ज़रूरत होंदी है। रमज़ान मुबारक जो मुक़द्दस महीनो तशरीफ़ खणी अची रहियो आहे। अवां पंहिंजी ज़कात, फित्रो ऐं ॿिया अतियात दावत इस्लामी खे ॾियो ऐं नेकी जे हिन कम में हिस्सो मिलायो। अल्लाह पाक सभिनी खे दीन दुनिया जूं बरकतूं नसीब फरमाए। आमीन जाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रमज़ान अचे पियो थो। रमज़ान जी तैयारी जे लाइ हिकिड़ो अहम नुस्ख़ो तव्हांखे ॾियां थो, ज़रूरु क़बूल कजो। जेके हिन खां बेरामद न आहिनि ज़रूरु हिन खां फ़ाइदो हासिल कयो।
फरमाने आखिरी नबी रसूल हाशमी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इमामे सां गॾु 2 रकातूं नमाज़ बग़ैर इमामे जे 70 रकातुनि खां अफ़ज़ल आहे। जेके इस्लाम ॿाहिरि अञा त इमाम नथा सजाइनि न, उहे त सुभाणे जुमो आहे, सुभाणे खां ई बल्कि अॼु खां जुमो त शुरू थी चुको आहे। अॼु खां ई नियत कयो त इंशाअल्लाह अज़्ज़ वजल हाणे पूरो रमज़ान ऐं उन जी बरकत सां पूरी उमिरि ताईं इंशाअल्लाह इमामो शरीफ़ सजाईंदासीं। कुछ अहकाम भी ॿुधी वठो त जीअं अवां जे लाइ आसानी रहे। ॿार शरीयत जिल्द 2 सिफ़े 660 ते आहे इमामो बीह करे ॿधो ऐं पाजामो वेही पाए। जंहिं उनजो उलट कयो यानी इमामो वेही ॿधो ऐं पाजामो बीह पाताईं उहो अहिड़े मर्ज़ में मुब्तला थींदो जंहिंजी का दवा नाहे, यानी तबीबनि खे दवा जो इल्मु नाहे। इमामो ॿधण खां पहिरियां बीह रहो ऐं सुठियूं सुठियूं कुझु नियतूं करे वठो, न त हिकु बि चङी नियत न हूंदी त सवाब न मिलंदो। मिसाल तौरु हीअ नियत कयो क़िबले रू बी रिज़ाए इलाही जे लाइ सुन्नत ते अमल कंदे इमाम ॿधी रहियो आहियां। मुनासिब आहे त इमाम जो पहिरियों वर मथे जे साॼे पासे ॾिनो वञे। अल्लाह पाक जे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक इमाम जो शिमलो हिनखे चइबो आहे। उमूमन पुठी मुबारक ते हूंदो हो ऐं कॾहिं साॼे पासे कॾहिं ॿिन्ही कुलनि जे विच में ॿ शिमला हूंदा हुआ। खाॿे पासे शिमलो लटकाइण ख़िलाफ़े सुन्नत आहे। इमाम जे शिमले जो मिक़दार घटि मां घटि 4 आंगुर ऐं वधि मां वधि अधु पुठी ताईं यानी तक़रीबन 1 हथ आहे। इमामो क़िबले ॾांहुं मुंहुं करे बीह ॿधो। मिराज शरीफ़ में आहे इमामो बीह ॿधण सुन्नत आहे, मस्जिद में ॿधे या कंहिं ॿिए हंधि। इमामे में सुन्नत ही आहे त 2.5 गज खां घटि न हुजे, न त 6 गज खां वधीक ऐं उनजी बंदिश गुंबज़ नुमा हुजे। नंढो रुमाल जैसा सिर्फ़ 1-2 वर वकड़ अची वेंदा हुजनि इहो ॿधण जेको आहे मकरूह आहे। इमामे खे जॾहिं नए सिरे सां ॿधणो हुजे त जीअं ॿधल आहे ईअं ई खोलियो ऐं हिकु माइल ज़मीन ते न उछलायो। जेकर ज़रूरत लाथो ऐं ॿीहर ॿधण जी नियत हुजे त हिकु पेच खोलण ते हिकु गुनाह मिटायो वेंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। अल्लाह से असांखे रमज़ान मुबारक की बरकत अता फरमाए। थोड़ो ऐलान ॿुधी वठो, सुभाणे बाद नमाज असर इंशाअल्लाह अज़्ज़ वजल नौशर फिरोज़ जो मदनी मशवरो असांजा सरकारी डिवीज़न जा निगरान सैयद दानिश बाबू फरमाईंदा। तमाम आशिकान रसूल में शिरकत जी इल्तिजा आहे। उन सां गॾोगॾु इंशाअल्लाह अज़्ज़ वजल आइंदा जेको हफ़्तावार इज्तिमा थींदो असांजो वो जुमे जी रात न थींदो, वो जुमे जी रात न थींदो, वो जुमे जे ॾींहुं थींदो ऐं असर खां मगरिब ताईं थींदो। इन में हिकमत छा आहे? हिकमत सम्झ में अचे थी? ख़मीस ते थी सघे पियो, जुमे ते छो? मुंहिंजे शेख तरीक़े त मेरे सुन्नत जी सोच आहे त असां घणे खां घणियूं नेकियूं कमायूं, छो जो जुमे जे ॾींहुं कई वेंदड़ हिकिड़ी नेकी ते 70 नेकियुनि जो सवाबु आहे। हिकिड़ी नेकी जेका आहे 70 नेकियुनि जेतिरो सवाबु रखे थी। तामीर सुन्नत जुमे जी राति जो इज्तिमा थींदो असांजो सिजदे खां पोइ थो थिए, यानी हीअ बि जुमे में शामिल आहे। ऐं जेको आईंदा असांजो जुमे जे ॾींहुं थींदो उहो बि जुमे जे ॾींहं में हूंदो, जुमे खां बाद न हूंदो। इंशाअल्लाह अज़्ज़ वजल आइंदा जुमे जे ॾींहुं असर जी नमाज़ खां बाद में इंशाअल्लाह अज़्ज़ वजल असांजो हफ़्तावार सुन्नतुनि भरियो इज्तिमा थींदो। एतिकाफ़ जी मां दावत तव्हांखे अॻे ई ॾेई चुको आहियां। इंशाअल्लाह अज़्ज़ वजल असांजो जेको 1 महीने जो एतिकाफ़ आहे नवाबशाह में थींदो। जेके आशिकान रसूल इन जे मुतालिक़ वधीक मालूमात वठणु चाहिनि था उहे असांजे ज़िम्मेदारनि सां राब्तो कनि। इंशाअल्लाह अज़्ज़ वजल उनखे वधीक मालूमात ॾिनी वेंदी। अल्लाह तबारक व तआला का दुआ है जेको ॿुधोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।